ओम शांति। अॼु जी मुली तारीख़ 9/4/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार हर हिक जी नब्ज़ ॾिसी पहिरियों हुनखे अलफ़ जो निश्चय करायो, पोइ अॻियां वधो। अलफ़ जे निश्चय बिना ज्ञान ॾियणु टाइम वेस्ट करणु। अलफ़ जो निश्चय कराइण जे बिना ज्ञान ॾियणु टाइम वेस्ट आहे। प्रश्न आहे, कहिड़ो मूंखे हिकु पुरुषार्थ स्कॉलरशिप वठण जो अधिकारी ठाहे ॾींदो? कहिड़ो हिकु मुख्य पुरुषार्थ स्कॉलरशिप वठण जे अधिकारी ठाहे ॾींदो? उत्तर आहे अंतर्मुखता जो। तव्हांखे ॾाढो अंतर्मुखी रहणो आहे। बाप त आहे ई कल्याणकारी, कल्याण जे लाइ ई राय ॾींदा आहिनि। जो अंतर्मुखी योगी ॿार आहिनि उहे कॾहिं देह अभिमान में अची करे रूसदा व लड़दा न आहिनि। हुननि जी चलन ॾाढी रॉयल शानदार हूंदी आहे। ॾाढा थोरो ॻाल्हाईंदा आहिनि, यज्ञ सर्विस में रुचि रखंदा आहिनि। उहो ज्ञान जी ज़्यादा टिक टिक न कंदा आहिनि, यादि में रही करे सर्विस कंदा हूंदा। केरु? जेका अंतर्मुखी योगी ॿार आहिनि उहे देह अभिमान में अची करे रूसदा व लड़दा न आहिनि। हुननि जी चलन ॾाढी रॉयल शानदार हूंदी आहे। ॾाढो थोरो ॻाल्हाईंदा आहिनि, यज्ञ सर्विस में रुचि रखंदा आहिनि। उहो ज्ञान जी ज़्यादा टिक टिक न कंदा, यादि में रही करे सर्विस कंदा। ओम शांति। अक्सर करे ॾिसबो आहे प्रदर्शनी सर्विस जे समाचार बि ईंदा आहिनि त मूल ॻाल्हि जो बाप जी पहचान जी आहे। उन ते पूरो निश्चय न विहारण सां बाक़ी जो कुझु सम्झाईंदा आहियो उहो कुझु बि ॿुधी में मुश्किल वेंदो आहे। बस सुठो सुठो कंदा आहिनि, परंतु बाप जी पहचान न। पहिरियों त बाप जी पहचान हुजे न। बाप जे महावाक्य आहिनि ही, मूंखे यादि करो मां पतित पावन आहियां। मूंखे यादि करण सां तव्हां पतित खां पावन ठही वेंदो। इहा मुख्य ॻाल्हि आहे। भॻवानु हिकु पतित पावन आहे, ज्ञान जो सागर, सुख जो सागर। उहो ई ऊच जी ऊच आहे। इहो निश्चय थी वञे त पोइ भक्ति मार्ग जा जो शास्त्र वेद अथवा गीता भागवत आहिनि सभु खंडन थी वञे। भॻवानु त ख़ुदि चईंदा आहिनि, इहे मां न ॿुधाया आहिनि। मुंहिंजो ज्ञान शास्त्र इहे मां न ॿुधाया आहिनि। मुंहिंजो ज्ञान शास्त्रनि में न आहे, उहो भक्ति मार्ग जो ज्ञान आहे। मां त ज्ञान ॾेई सदगति करे हली वेंदो आहे। पोइ इहो ज्ञान ई प्रायलोप थी वेंदो आहे। ज्ञान जी प्रालब्ध पूरी थियण खां पोइ भक्ति शुरू थींदी आहे। जॾहिं बाप ते निश्चय वेहे त सम्झो भॻवान वाचे इहे भक्ति मार्ग जा शास्त्र आहिनि। जॾहिं बाप ते निश्चय थिए तॾहिं सम्झे कि भॻवान वाचे इहे भक्ति मार्ग जा शास्त्र आहिनि। ज्ञान ऐं भक्ति अधु अधु हलंदो आहे। भॻवानु जॾहिं ईंदा आहिनि त पंहिंजो पूरो परिचय ॾींदा आहिनि। भॻवानु जॾहिं ईंदा आहिनि त पंहिंजो पूरो परिचय ॾींदा आहिनि। मां चईंदो आहे 5000 वर्ष जो कल्प आहे, मां त ब्रह्मा मुख सां सम्झायां थो न। भॻवानु जॾहिं ईंदा आहिनि त पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। मां चईंदो आहे 5000 वर्ष जो कल्प आहे, मां ब्रह्मा मुख सां सम्झायां थो। त पहिरीं मुख्य ॻाल्हि बुद्धि में विहारणी आहे। पहिरीं मुख्य ॻाल्हि बुद्धि में विहारणी आहे कि भॻवानु केरु आहे। इहे ॻाल्हियूं जेसि ताईं बुद्धि में न वेंदियूं तेसि ताईं कुझु बि सम्झाइण सां कुझु असरु न थींदो। पहिरीं ॻाल्हि बाबा असांखे चवनि था कि उन्हनि खे सम्झायो कि भॻवानु केरु। असली महिनत ई हिन में आहे। बाप ईंदा ई आहिनि क़ब्र सां जॻाइण। शास्त्र आदि पढ़ण सां त न जगदा न। परमात्मा ज्योति स्वरूप, त उन्हनि जा ॿार बि ज्योति स्वरूप। परंतु तव्हां ॿारनि जी आत्मा पतित ठही आहे, जे कारण ज्योति बुझी वई आहे, तमो प्रधान थी विया आहियो। पहिरियों बाप जो परिचय न ॾियण सां पोइ जो बि महिनत कंदा आहियूं, ओपिनियन आदि लिखाईंदा आहिनि, उहो कुझु कम जो न रहंदो आहे। हिन करे सर्विस थींदी न आहे। निश्चय
थिए त सम्झे बरोबर ब्रह्मा द्वारा ज्ञान ॾियनि था। मनुष्य ब्रह्मा खे ॾिसी केतिरो मूंझदा आहिनि। छो जी बाप जी पहचान न आहे न। तव्हां सभु ॼाणदा आहियो भक्ति मार्ग हाणे पास थी वियो। कलयुग में आहे भक्ति मार्ग ऐं हाणे संगम ते आहे ज्ञान मार्ग। असां संगम युगी आहियूं न। राजयोग सिखूं था, दैवी गुण धारण कंदा आहियूं न नई दुनिया जे लाइ। जो संगम युग ते न उहो दिन प्रतिदिन तमो प्रधान थींदा वेंदा। जो संगम युग ते न आहिनि उहे दिन प्रतिदिन तमो प्रधान थींदा वेंदा आहिनि। हुन तरफ़ तमो प्रधानता वधंदी आहे, हिन तरफ़ संगम युग पूरो थी वेंदो आहे। ये सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। सम्झाइण वारा बि नंबर 1 आहिनि। बाबा रोज़ु पुरुषार्थ कराईंदा आहिनि। निश्चय बुद्धि विजयंती। ॿारनि में टिक टिक करण जी आदत ॾाढी आहे। बाप खे यादि कंदा ई न आहिनि। यादि करणु ॾाढो ई मुश्किल आहे। बाप खे यादि करणु छॾे पंहिंजी ई टिक टिक ॿुधाईंदा रहंदा आहिनि। बाप जे निश्चय बिग़ैर चित्रनि तरफ़ वधिणो ई न खपे। निश्चय न त कुझु बि सम्झंदा न। अलफ़ जो निश्चय न त बाक़ी ॿिए ते में टाइम वेस्ट करिणो। कंहिंजी नब्स खे ॼाणंदा न आहिनि। ओपनिंग करण वारनि खे बि पहिरों बाप जो परिचय ॾियणो है न। ओपनिंग करण वारे खे बि पहिरों बाप जो परिचय ॾियणो। जेको बि प्रदर्शनी जो ओपनिंग कंदो न उन्हनि खे पहिरों बाप जो परिचय ॾियणो आहे। इहो ऊच तियूच बाप ज्ञान जो सागर आहे। बाप इहे ज्ञान हाणे ई ॾींदा आहिनि। सत्युग में हिन ज्ञान जी दरकार न रहंदी। पुठियां शुरू थींदी आहे भक्ति। बाप चवंदा आहिनि जॾहिं मुंहिंजी निंदा पूरी थियण जो समय ईंदो आहे तॾहिं मां ईंदो आहियां। अधु कलाक उन्हनि खे निंदा करणी ई आहे। जंहिंजी बि पूजा कंदा आहिनि ऑक्यूपेशन जो पतो ई न आहे। तव्हां ॿार वेही सम्झाईंदा आहियो परंतु ख़ुदि जो ई बाबा सां योग न त ॿियनि खे छा सम्झाए सघंदा। पर शिव बाबा चवंदा आहिनि परंतु योग में बिल्कुलु रहंदा न आहिनि त विक्रम बि विनाश न थींदा, धारणा न थींदी। मुख्य ॻाल्हि आहे हिकु बाप खे यादि करणु। जो ॿार ज्ञानी तू आत्मा सां गॾु योगी न ठहींदा आहिनि उन्हनि में देह अभिमान जो अंश ज़रूरु हूंदो आहे। योग जे बग़ैर सम्झाइण कोई कम जो ई न आहे। पोइ देह अभिमान में अची करे कंहिंखे तंग कंदा रहंदा आहिनि। ॿार भाषण आदि कंदा आहिनि त सम्झंदा आहिनि असां ज्ञानी तू आत्मा आहियूं। बाप चवंदा आहिनि ज्ञानी तू आत्मा त आयो परंतु योग कमु आहे। योग ते पुरुषार्थ ॾाढो कमु आहे। बाप केतिरो सम्झाईंदा आहिनि चार्ट रखो। मुख्य आहे ही योग जी ॻाल्हि। ॿारनि में ज्ञान जे सम्झाइण जो शौक़ु हुजे लेकिन योग न आहे त योग बग़ैर विक्रम विनाश न थींदा। पोइ पद छा पाईंदा। योग में त ॾाढा ॿार फेल आहिनि। सम्झंदा आहिनि असां 100% आहियूं परंतु बाबा चवंदा आहिनि 2% आहियो। बाबा ख़ुदि बतलाईंदा आहिनि भोजन खाईंदे समय यादि में रहंदो आहे पोइ भुलिजी वेंदो आहे। सनानु कंदो आहे त बि बाबा खे यादि कंदो आहे। भले उन्हनि जो ॿारु आहियां पोइ बि यादि भुलिजी वेंदी आहे। सम्झंदा आहियो इहे त नंबर 1 में वञण वारो आहे। ज़रूरु ज्ञान योग ठीकु हूंदो। पोइ बि बाबा चवंदा आहिनि ब्रह्मा बाबा योग में ॾाढी महिनत आहे। ट्रायल करे ॾिसो पोइ अनुभव ॿुधायो। सम्झो दर्जी कपिड़ो सिलाई कंदो आहे त ॾिसणो खपे बाबा जी यादि में रहंदो आहे। ॾाढो मिठो माशूक आहे। उन्हनि खे जेतिरो यादि कंदव त असांजा विक्रम विनाश थींदा। असां सतोप्रधान ठही वेंदासीं। पंहिंजे खे ॾिसो असां केतिरो समय यादि में रहंदा आहियूं। बाबा खे रिज़ल्ट ॿुधाइणी खपे। यादि में रहण सां ई कल्याण थींदो। बाक़ी जास्ती सम्झाइण में सां कल्याण न थींदो। योग में रहण सां ई कल्याण थींदो। भले योग में रही करे तव्हां हिकु बस शब्द ई चओ न हुन में ई कल्याण आहे। ईअं लॻंदो जीअं कोई आकाशवाणी थी। त बाबा चवंदा आहिनि
सम्झंदा कुझु न आहिनि। अलफ़ बिगर कमु कीअं हलंदो, हिकु अलफ़ जो पतो न, बाक़ी त बिंदी बिंदी थी वेंदी आहे। अलफ़ सां गॾु बिंदी ॾियण सां फ़ाइदो थींदो आहे। योग न त सॼे ॾींहुं टाइम वेस्ट कंदा रहंदा आहिनि। बाप खे त तरस पईंदो आहे, इहे छा पद पाईंदा, तक़दीर में न आहे त बाप बि छा करे। बाप त घड़ी घड़ी सम्झाईंदा आहिनि न, दैवी गुण सुठा रखो, बाप जी यादि में रहो। यादि ॾाढी ज़रूरी आहे। यादि सां लव थींदो तॾहिं श्रीमत ते हली सघंदव। बाबा जी यादि सां बाबा सां लव थींदो तॾहिं असां श्रीमत ते हली सघंदासीं। प्रजा त ढेर ठहिणी आहे, तव्हां हिते आया ई आहियो ये लक्ष्मी नारायण ठहिणु, इन में महिनत आहे न। भल स्वर्ग में वेंदव, परंतु सजायूं खाई करे पोइ पिछाड़ी में वञी करे पद पाईंदव थोरो। बाबा त सभु ॿारनि खे ॼाणंदा आहिनि। जो ॿार योग में कचा आहिनि उहे देह अभिमान में अची करे रूसदा लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। जो पक्का योगी आहिनि उन्हनि जी चलन ॾाढी शानदार रॉयल हूंदी, ॾाढा थोरो ई ॻाल्हाईंदा जेका योगी ॿार हूंदा आहिनि। यज्ञ सर्विस में बि रुचि रहंदी उन्हनि जी। जेका ॿार आहिनि उन्हनि जी चलन ॾाढी रॉयल शानदार हूंदी, ॾाढो थोरो ॻाल्हाईंदा। जेका पक्का योगी आहिनि यज्ञ सर्विस में बि रुचि रहंदी, यज्ञ सर्विस में हड्डियूं बि हली वञनि। ईअं कोई आहिनि, परंतु बाबा चवंदा आहिनि यादि में जांचती रहो त बाप सां लव थींदो, ख़ुशी बि रहंदी। बाप चवंदा आहिनि मां भारत खंड में ई ईंदो आहे, भारत खे ई अची करे ऊचो ठाहींदो आहे। सतयुग में तव्हां विश्व जा मालिक हुयो, सदगति में हुयो, पोइ दुर्गति कीअं कई। बाप चवंदा आहिनि मां भारत खंड में ई ईंदो आहे, भारत खे ई अची करे ऊच ठाहींदो आहे। सतयुग में तव्हां विश्व जो मालिक हुयो, सदगति हुई, पोइ दुर्गति कीअं थी। रावण कॾहिं शुरू थी, द्वापर खां शुरू थी। अधु कल्प जे लाइ सदगति 1 सेकेंड में पाईंदा आहियो, 21 जन्मनि जो वरसो पाए वठंदा आहियो। त जॾहिं बि कोई वॾो आदमी अचे त पहिरियों उन्हनि खे बाप जो परिचय ॾियो। बाप चवंदा आहिनि ॿार हिन ज्ञान सां ई तव्हांजी सदगति थींदी, हिन ज्ञान सां ई तव्हांजी सदगति थींदी। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो ये ड्रामो हले थो सेकेंड बाय सेकेंड, है न, सेकेंड बाय सेकेंड हले थो। ये बुद्धि में यादि रहे त बि त सुठी रीति स्थिर रहंदो कि सेकेंड बाय सेकेंड ये ड्रामो हले थो। हिते वेठा आहियो त बि बुद्धि में रहे ये सृष्टि चक्कर जूं मुआफ़िक़ कीअं फिरंदो रहंदो आहे। सेकेंड सेकेंड टिक टिक थींदी रहंदी आहे। ड्रामा अनुसार ई सॼो पार्ट वॼाइनि था। 1 सेकेंड पास थियो ख़तमु, रोलो थी वेंदो आहे न। ॾाढो आहिस्ते आहिस्ते फिरंदो आहे इहो ड्रामो, इहो बेहद जो ड्रामो आहे। बूढ़ा आदि जो आहिनि हुननि जी बुद्धि में इहे ॻाल्हियूं वेही न सघनि, ज्ञान बि वेही न सघे ॿुढे माण्हुनि जी बुद्धि में। योग बि न त पोइ बि ॿार त आहिनि, हा सर्विस करण वारनि जो ऊच पद आहे, बाक़ी जो कम पद थी वेंदो आहे। इहो पक्को ख़्यालु रखो, इहो बेहद जो ड्रामो आहे, चक्र फिरंदो रहंदो आहे। जीअं रिकॉर्ड फिरंदो रहंदो आहे न, असांजी आत्मा में बि ईअं रिकॉर्ड भरियलु आहे। नंढी आत्मा में एतिरो सॼो पार्ट भरियलु आहे। इन्हनि खे कुदरत चइबो आहे। ॾिसण में त कुझु न ईंदो आहे, इहा सम्झ जी ॻाल्हि आहे। मोटी बुद्धि वारा सम्झी न सघनि, है न, ॾिसण में त कुझु न ईंदो आहे, इहा सम्झ जी ॻाल्हि आहे, है न। मोटी बुद्धि वारा इन ज्ञान खे सम्झी न सघनि। इन में असां जो ॻाल्हाईंदा वेंदा आहियूं, टाइम पास थींदो वेंदो आहे, पोइ 5000 वर्ष पोइ रिपीट थींदो आहे। टाइम पास थींदो रहंदो आहे, पोइ 5000 पोइ रिपीट थींदो आहे। त इहो ड्रामो ईअं हलंदो ई रहंदो आहे। ईअं सम्झ कोई वटि न आहे जीअं बाबा असांखे ॾियनि था। जीअं हाणे बाबा छा था चवनि कि जीअं जीअं टाइम पास थींदो वेंदो
5000 वर्ष पोइ वापसि उहो हूअं ई रिपीट थींदो वेंदो। अहिड़ी सम्झ कोई वटि आहे ई न। इनखे कुदरत चइबो आहे। न सदा यादि रखो कि ये कुदरत आहे। ॾिसण में बि कुझु न ईंदो आहे। इहे सम्झ जी ॻाल्हियूं आहिनि। मोटी ॿुधी वारी सम्झी न सघे। इन में असांजो ॻाल्हाईंदा वेंदा आहियूं, टाइम पास थींदो वेंदो आहे, पोइ 5000 वर्ष पोइ वापसि रिपीट थींदो। ईअं सम्झ कोई वटि आहे न। जो महारथी हूंदा उहो घड़ी घड़ी इन ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾेई करे सम्झाईंदा रहंदा आहिनि। इन करे बाबा चईंदा आहिनि पहिरियों पहिरियों त गांठ ॿंधो बाप जी यादि जी। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो। आत्मा खे हाणे घर वञिणो आहे। देह जे सभु संबंध छॾो। जेतिरो थी सघे बाप खे यादि कंदा रहो। इहे पुरुषार्थ गुप्त आहे। ये पुरुषार्थ गुप्त आहे। बाबा राय कहिड़ो पुरुषार्थ गुप्त आहे? देही अभिमानी ठही बाप खे यादि करिणो। बाबा राय ॾींदा आहिनि परिचय बि बाबा जो ई ॾियो। यादि कमु कंदा आहियो त परिचय बि कमु ॾींदा आहियो। पहिरियों त बाप जो परिचय बुद्धि में वेठो हुजे। चओ हाणे लिखो बराबरि उहो असांजो बाबा आहे। देह सहित सभु कुझु छॾे हिकु बाप खे यादि करिणो। यादि सां ई तव्हां सितो प्रधान ठहींदा। मुक्ति जीवन मुक्ति में त दुख दर्द ॾाढो ई न आहे, थींदो ई न आहे। दिन प्रतिदिन सुठी ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। आपस में बि इहे ॻाल्हियूं करो। लाइक़ बि ठहिणो खपे न। ब्राह्मण थी करे बाप जी रूहानी सेवा न करे त छा कम जो। पढ़ाई जो त सुठी रीति धारण करणो खपे। बाबा ॼाणंदा आहिनि ॾाढा आहिनि जेके हिकु अक्षर बि धारण न थींदो आहे। यथार्थ रीति बाप खे यादि कंदा ई न आहिनि। है न, ॾाढा आहिनि जेके हिकु अक्षर बि धारण न थींदो आहे। यथार्थ रीति बाप की यादि कंदा ई न आहिनि। राजा रानी जो पद पाइण में महिनत आहे न। जो महिनत कंदा उहे ई उच्च पद पाईंदा। महिनत करनि तॾहिं राजाई में वञी सघनि। नंबर 1 में ही स्कॉलरशिप, नंबर 1 खे ई स्कॉलरशिप मिलंदी आहे। इहे लक्ष्मी नारायण स्कॉलरशिप लाइ इहे न लक्ष्मी नारायण स्कॉलरशिप वरिती आहे न, पोइ नंबरवार आहिनि। ॾाढो वॾो इम्तिहान आहे। स्कॉलरशिप जी बि माला ठहियलु आहे। 8 रत्न आहिनि न। 8 पोइ 100 पोइ 16,000। त केतिरो पुरुषार्थ करिणो खपे माला में पिरोइण लाइ। अंतर्मुखी रहण जो पुरुषार्थ करण सां स्कॉलरशिप वठण जे अधिकारी ठही वेंदा आहियूं। तव्हांखे ॾाढो अंतर्मुखी रहणो आहे। बाबा त आहिनि ई कल्याणकारी। त कल्याण जे लाइ ई राय ॾींदा आहिनि न बाबा। कल्याण त सॼी दुनिया जो थियणो आहे परंतु नंबरवार। है न, कल्याण त सॼी दुनिया जो थियणो आहे परंतु नंबरवार थियणो आहे। त कल्याण जे लाइ राय ॾींदा आहिनि। त हिते बाप वटि पढ़ण लाइ आया आहियो। तव्हां में बि उहे स्टूडेंट सुठा आहिनि जो पढ़ाई ते ध्यानु ॾींदा आहिनि। कोई त बिल्कुलु ध्यानु ई न ॾींदा आहिनि। अहिड़ा बि ॾाढा सम्झंदा आहिनि जो भाग्य में हूंदो पढ़ाई जी एम ई न आहे। जो ॿारनि खे यादि जो चार्ट रखिणो आहे। असांखे हाणे वापसि घर हलणो आहे। ज्ञान त हिते ई छॾे वेंदासीं न। ज्ञान जो पाठ पूरो थींदो आहे। आत्मा एतिरी नंढी आहे, उन्हनि में केतिरो पाठ आहे। वंडर आहे न। आत्मा एॾी नंढी, उन में केतिरो पाठ भरियलु आहे। इहो सॼो अविनाशी ड्रामो आहे। ईअं बि ॾाढा अंतर्मुखी थी पाण सां ॻाल्हियूं कंदा रहो त तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी। आत्मा एतिरी नंढी, उन में केतिरो पाठ भरियलु आहे। वंडर आहे। इहा अविनाशी ड्रामो आहे। ईअं बि अंतर्मुखी थी पंहिंजे सां ॻाल्हियूं कंदा रहो त ॾाढी ख़ुशी थिए कि बाप अची करे अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि कि आत्मा कॾहिं विनाश न थींदी आहे। ड्रामा में हिकु हिकु मनुष्य जो हिकु हिकु चीज़ जो पाठ नूंदल आहे। इन्हनि खे बेअंत बि न चईंदासीं। अंत त पायो आहे परंतु इहे अनादि आहे। इहो बेअंत न आहे। मतिलबु हिनखे ईअं न चई सघंदासीं कि अंत न थींदो। छो जे अंत थींदो पोइ आदि थी वेंदी। त इहे अनादि आहे।
केतिरी चीजूं आहिनि न, इन्हनि खे कुदरत चऊं, ईश्वर जी कुदरत बि न चई सघंदा आहियूं। उहे चईंदा आहिनि असांजो बि हिन में पार्ट आहे। ईश्वर जी कुदरत बि न चई सघंदा आहियूं। ॾिसो बाबा केॾो न्यारा रहींदा आहिनि कि मुंहिंजो मतिलबु ई न आहे, सभु ड्रामा है ना, सब ड्रामा। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। ॾिसो बाबा केॾा न्यूट्रल आहिनि, है न। ड्रामा में जेको थियणो आहे उहो त थींदो ई सही। बाबा चए मां ईश्वरी कुदरत आहे त बि माण्हू भॻवान ते ब्लेम कंदा न। हाणे हे त ड्रामा में आहे त मतिलबु हर हिकु बंदल ई आहे, हर हिक खे पार्ट वॼाइणो ई आहे। लेकिन हिन में हिकु ॻाल्हि आहे कि बाबा असांजी मदद करे सघंदा आहिनि बसि, है न। खड्डे में किरण लिखल आहे त उहो त ड्रामा में लिखल आहे, लेकिन बाबा जी यादि में रहंदासीं न त असां बची बि सघंदा आहियूं, है न। या वॾे खां नंढो बि थी सघंदो। धारणा जे लाइ मुख्य सार, योग में ॾाढी महिनत आहे। ट्रायल करे ॾिसणो आहे कि कर्म में केतिरो समय बाप जी यादि रहंदी आहे। यादि में रहण सां ई कल्याण आहे असांजो सर्व जो। मिठे माशूक खे ॾाढो प्यार सां यादि करिणो आहे असांखे, यादि जो चार्ट रखिणो। ॿियो आहे महीन बुद्धि सां हिन ड्रामा जे राज खे सम्झणो। महीन बुद्धि सां हिन ड्रामा जे राज खे सम्झणो आहे, ॾाढी महीन बुद्धि सां। इहो ॾाढो कल्याणकारी ड्रामो आहे। अगरि असां महीन बुद्धि सां ॾिसंदासीं त असांजे आसपास जो बि थिए थो न, हुन में कुझु न कुझु कल्याण समायल आहे। लेकिन हुनखे सम्झण लाइ महीन बुद्धि खपे, बाबा सां कनेक्शन खपे। असां जो ॻाल्हाईंदा आहियूं, उहो कंदा आहियूं, पोइ उहो 5000 वर्ष पोइ वापसि रिपीट थींदो। इनखे यथार्थ सम्झी ख़ुशी में रहणो आहे, वापसि उहो ई रिपीट थींदो। वरदाना पंहिंजे श्रेष्ठ जीवन द्वारा परमात्मा ज्ञान खे प्रत्यक्ष प्रूफ ॾियण वारो, परमात्मा ज्ञान जो प्रत्यक्ष प्रूफ ॾियण वारा माया प्रूफ ठहो। स्वयं के परमात्मा ज्ञान जो प्रत्यक्ष प्रमाण व प्रूफ सम्झण सां माया प्रूफ थी वेंदो। स्वयं के परमात्मा ज्ञान जो प्रत्यक्ष प्रमाण व प्रूफ सम्झण सां माया प्रूफ थी वेंदा। प्रत्यक्ष प्रूफ आहे तव्हांजी श्रेष्ठ पवित्र जीवन। सभिनि खां वॾी असंभव खां असंभव थियण वारी ॻाल्हि प्रवृत्ति में रहंदे परवृत्ति में रहणु। देह ऐं देह जी दुनिया जे संबंधनि सां पर अर्थात न्यारो रहणु। देह व देह जी दुनिया सां, देह जी दुनिया जे संबंधनि सां न्यारो रहणु। पुराणे शरीर जी अखियुनि सां पुराणी दुनिया जी वस्तुनि खे ॾिसंदे हुए न ॾिसणु, अर्थात संपूर्ण पवित्र जीवन में हलणु, है न। हिन पुराणे शरीर जी अखियुनि सां पुराणी दुनिया जी वस्तुनि खे ॾिसंदे हुए न ॾिसणु, देह जे संबंधनि सां सभिनि सां न्यारो। इनखे चइबो आहे संपूर्ण प्योरिटी। यही परमात्मा के प्रत्यक्ष करण व माया प्रूफ ठहण जो सहज साधन। बाबा चवनि था इहे ई बाबा के प्रत्यक्ष करण व माया प्रूफ ठहण जो सहज साधन छा आहे? प्योरिटी। जेतिरो असां प्योर रहंदासीं, अर्थात न्यारा रहंदासीं, ॾिसंदे हुए न ॾिसो वस्तुनि खे, संबंधनि खे, हूंदे हुए बि उन्हनि सां न्यारा रहो, मतिलबु संबंध बि निभाईंदे हुए निष्ठो मोह ठहिणो।
स्लोगन आहे अटेंशन रूपी पहरेदार ठीकु आहे त अतींद्रिय सुख जो खज़ानो खोई न सघंदो। अटेंशन रूपी पहरेदार ठीकु आहे त अतींद्रिय सुख जो खज़ानो खोई न सघंदो। अव्यक्त इशारो कंबाइंड रूप जी स्मृति सां सदा विजयी ठहो। बाबा खे कंपेनियन त ठाहियो, हाणे हुन सां कंबाइंड रूप में उन्हनि खे कंबाइंड रूप में अनुभव करो। बाबा खे कंपेनियन त ठातो, हाणे उन्हनि खे उन कंबाइंड रूप में अनुभव करो ऐं हिन अनुभव खे बार बार स्मृति में लाहींदे लाहींदे स्मृति स्वरूप थी वञो। है न, बाबा सां कंबाइंड रूप जो अनुभव कंदे कंदे बार बार लाहींदे लाहींदे स्मृति स्वरूप थी वञो। बार बार चेक करो मां कंबाइंड आहियां, किनारो त न कयो आहे न। जेतिरो कंबाइंड रूप जो अनुभव वधाईंदा वेंदव ओतिरो ब्राह्मण जीवन ॾाढी प्यारी ऐं मनोरंजक अनुभव थींदी। है न, बाबा सां कंबाइंड रूप जेतिरो अनुभव वधाईंदा वेंदव ओतिरो असांखे जीवन ॾाढी प्यारी ऐं मनोरंजक लॻंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।